अज असीं मौजूद हुआसीं सिंध सुहारी जे क़दीम परगणे लाखाट जे मशहूर मारूफ बुज़ुर्ग सैयद अमीन शाह रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते, जंहिंखे मक़ामी तरह नागो शाह जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हिते ॿिनि बुज़ुर्गनि जूं आख़िरी आराम गाहूं आहिनि, जिन में हिकु अमीन मोहम्मद शाह नागाणी ऐं ॿियो उनजी ई औलाद मां बच्चल शाह नागाणी आहे। मक़ामी माण्हू अमीन मोहम्मद शाह खे नागो शाह वॾो ऐं बच्चल शाह खे नागो शाह नंढो जे नाले सां सॾनि था। हिननि ॿिन्ही बुज़ुर्गनि मुतालिक़ तफ़सीली तारीख़ी मालूमात नथी मिले, पर मक़ामी तरह जेकी रिवायतूं मशहूर आहिनि उन्हनि मां अंदाज़ो आहे त ही बुज़ुर्ग कल्होड़ा दौर सां ताल्लुक़ रखंदड़ हुआ। मक़ामी माण्हू मदद ख़ान पठान जे हमले वक़्तु नागे शाह जो पाणी जे लोटे में ॿकरियूं लिकाइण वारी करामत पिणु बयान कनि था। जनाब मोहम्मद सूमार शेख साहिब पंहिंजे किताब लतीफ़ साईं जा लाड तां भेरा में सैयद अमीन शाह नागाणी जूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सां मुलाक़ातनि जो तज़किरो पिणु कयो आहे। हिन किताब में साईं सूमार शेख साहब नागो शाह जे मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी सां बि मुलाक़ात जो तज़किरो कयो आहे। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई पंहिंजे किताब तज़किरा मशाहीर सिंध में बि नागे शाह जूं करामतूं बयान कयूं आहिनि। पाण लिखनि था त ही दरवेश मुस्तजाबुद्दावात ऐं मजज़ूब हाल फ़क़ीर हो। पाण शाह इनायत रिज़वी जे मसलक सां ताल्लुक़ रखंदड़ हो, पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो बि हम असर ऐं दोस्त हो। बहरहाल मौजूदा वक़्त में नागाणी दरवेशनि जूं मज़ारूं संदुनि ई नाले सां मंसूब ॻोठ नागो शाह में सादे नमूने मौजूद आहिनि। ही ॻोठ इल्मो अदब जे हवाले सां बि मशहूर रहियो आहे। क़ुरान पाक जो मंज़ूम तर्जुमो कंदड़ लाड जो मशहूर आलिम अदीब ऐं शाइर मौलवी हाजी अहमद मलाह पिणु हिते जे ई मदरसे में मौलाना ख़ैर मोहम्मद मक्सी वटि फ़ारिग़ तहसील थिया।